ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि की आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। ओम शांति। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांति स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। सर्वशक्ति स्वरूप आहियां। निर्भय आहियां। मुंहिंजो शरीर सभु बीमारियुनि सां मुक्त आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि जीवन में सदा ये यादि रखो कि असां आत्मायूं हिन सृष्टि ते पार्ट वॼायूं था। हिन सृष्टि ते पार्ट वॼाईंदे बि असांखे छा ॾिसणो आहे, भई माण्हू ॿियनि जी जेकी असांखे कमी नज़र ईंदी आहे, असां ॿियनि खे चईंदा रहंदा आहियूं न, ईअं करो ईअं करो ईअं करो हीअं न करो। त बाबा चईंदा आहिनि हीअं स्व खे पहिरों ॾिसो, स्व उहो ॻाल्हि खे धारण करो। अॼु असां फलाणे माण्हू खे चईंदा आहियूं, कंहिंजी बि अगरि असां कंहिंखे चऊं था हीअं कर, ऐं असां में ई उहा कमी हुजे त असांखे उहो करणु न अचे त, है न। सम्झो असां कंहिंखे चऊं था हीअं कर, अॼु ॿार ई आहे, ॿार खे अगरि असां चऊं तूं फ़ोन न हलाए ज़्यादा, ऐं तव्हां ख़ुदि ई फ़ोन ज़्यादा हलाईंदा हुजो, हेॾे होॾे ॻाल्हाईंदा हुजो, त उहो चई बि ॾींदो, मम्मी तव्हांजो सॼो ॾींहुं फ़ोननि ते ॻाल्हायो था। पोइ छा चईंदा वॾा कि तूं ज़्यादा थो ॻाल्हाए, है न। तव्हां चईंदा असांजो त कमु आहे, पर कमु बि घणो, कलाक फ़ोननि ते ॻाल्हाइणु कमु थोरी आहे, है न, इहे कमु आहे। त बाबा असांखे चवनि था कि ॾिसो, जीवन में माण्हू चई त फटाफट ॾींदो आहे कि मूंखे कमु आहे, लेकिन अगरि इंसानु ख़ुदि सोचे जो मां सुबुह खां राति ताईं एॾो फ़ोननि ते ॻाल्हायां थो, एॾो ज़रूरी त न आहे, न ज़रूरी त न आहे माण्हू फ़ोननि ते ॻाल्हाईंदे अॼु ॿारनि खे स्कूल था मोकिलनि, पोइ ट्यूशन था मोकिलनि, पोइ खेॾण लाइ ॿाहिरि, ख़ुदि ई उनखे पढ़ायो, पोइ ॿाहिरि बि न मोकिलनि छो जो अॼुकल्ह ज़मानो अहिड़ो आहे, त उन सां ख़ुदि ई वेही करे खेॾो। लेकिन फ़ोननि ते ॻाल्हाइण सां बि न असांजी एनर्जी घटि थी वेंदी आहे। सिर्फ़ु फ़ोन नंढनि जे लाइ ई ख़राबु न आहे, सभिनि जे लाइ फ़ोन ज़्यादा यूज़ करणु ख़राबु चीज़ आहे। कोई बि चीज़ ज़्यादा यूज़ करणु ख़राबु हूंदी आहे। त बाबा असांखे चवनि था, जेको इंसानु ख़ुदि उहो ई ग़लती कंदो हुजे ऐं ॿियनि खे सम्झाए ईअं न कर, त उहो केरु कहलाईंदो आहे? पंडित। पंडित माण्हू भले ई ॿियनि खे कथा ॿुधाइनि, ॿियनि खे कुझु चईंदा रहनि, शिक्षा ॾींदा रहनि, लेकिन उहो ख़ुदि उहो संस्कार, उहो गुण, उहो विशेषता उन्हनि में न हूंदी आहे, है न। अगरि असां हिकु टीचर खे ई ॾिसूं, टीचर आहे, माउ बाप या कोई बि वॾो जो माण्हू चईंदा आहिनि, ॾिस वॾा जो चईंदा आहिनि उहो ठीकु चईंदा आहिनि, लेकिन वॾा जो चईंदा उहो लॻंदो हुननि जो ई जेको ख़ुदि हुन ओहिड़ो कर्म कयो हुजे। भई ॾिसो, असां कंहिंखे सम्झाईंदासीं न कि घर जी साफ़ सफ़ाई रखो, जेको इंसानु ख़ुदि पंहिंजे घरनि जी चीज़ुनि जी साफ़ सफ़ाई रखंदो, उनखे त सम्झ में ईंदो न, भई हिननि जो इहा चीज़ साफ़ सुथरी न आहे, है न।
उनखे सम्झ में ईंदो न भई तव्हांजी ये चीज़ साफ़ सुथरी न आहे। अगरि असां ख़ुदि ई साफ़ सफ़ाई करणु न ॼाणंदासीं त ॿिए खे कीअं सम्झाए सघंदासीं। पोइ कोई अची चए अरे तव्हांजे घर में एॾी गंदगी छो आहे, साफ़ सफ़ाई न कंदा आहियो छा। त पहिरियों जेको माण्हू आयो हुन चई न, छो जो हुनखे पतो आहे मां बि ईअं ई रहंदी आहियां, सभिनि जो ई हाल ईअं ई आहे, त उहो ध्यानु बि न ॾींदो, चईंदो बि न। ऐं ॿियो जेको हूंदो उहो ध्यानु ॾींदो चईंदो, पोइ हुनखे उहो माण्हू सुठो न लॻंदो, है न। इहे बि ॾिसो, हिकु इंसान इहे बि चेक करिणो हूंदो आहे भई असां कंहिंखे चऊं ईअं कर ईअं कर, ईअं न कर ईअं न कर, हिकु बार चई ॾिसो, अगरि हुनखे सुठो लॻे थो त ठीकु आहे, नथो लॻे त हुनजे लाइ शुभकामना करे करे किनारो करे ॾियो, न त पोइ माण्हू चईंदा तव्हांजो छा थो वञे, असां था करूं न, है न। असां था करूं, भई असांजी ज़िमेवारी हुजे त असां चऊं बि, लेकिन अॼुकल्ह त माण्हू जेके माण्हुनि जी ज़िमेवारी हूंदी आहे उहो बि नथा खणंदा आहिनि। सभु माण्हू चवनि था असां पाण ई करे सघंदा आहियूं, है न। नंढे खां वॾो अॼु सभु माण्हू फ्री आहिनि, अॼु कोई थोरी आहे, है न। नंढा ॿार बि थोरा वॾा थींदा चईंदा असां पाण ई जीवन जी सघंदा आहियूं, न। माउ पीउ जी बि कंहिंखे ज़रूरत न आहे, ससु सहुरे जी बि कंहिंखे ज़रूरत न आहे। अॼु अगरि पत्नी कमाईंदी हूंदी ऐं पति सां हुनजी ठहींदी न हूंदी ईअं त हुनखे पति जी बि कोई ज़रूरत न आहे त ठीकु आहे, न आहे त ठीकु आहे। इहे त दिखावे जे लाइ माण्हू ॿ आंसू वहाए छॾींदा आहिनि, पर अॼु इंसान आहे, संबंधी आहिनि त बि त सुख न आहे न, मज़ो न आहे न, है न। त बसि माण्हुनि खे लॻंदो आहे भई ठीकु आहे, शरीर अॼु कंहिंजी ससु शरीर छॾे त जीते जी बि परेशान, पोइ मरण खां पोइ त थोरो ॾेखारिणो पवंदो, उन खां पोइ त बसि उहो ई आहे, है न। पर उन खां इंसान जॾहिं हली वेंदो आहे न त उन्हनि खे लॻंदो आहे। अॼु हर हिक सां उहो ई आहे, ॿार अगरि ॿाहिरि पढ़ंदो हुजे, आयो हुजे घर त बि चिक 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 ॿाहिरि हली वञे त हुनजी यादि ईंदी। मतिलबु इंसान हर हिक जी विशेषता खे ॾिसी नथो सघे न, हर हिक जी वैल्यू खे नथो ॼाणे सघे, त सोचे थो अरे इहे न हुजे हा त सुठो आहे। पोइ जॾहिं न हुजे हा न पोइ हुनखे यादि था करनि। मतिलबु इंसान जीअण बि नथा ॾियनि हिक ॿिए खे, मरण बि नथा ॾियनि, ऐं काॾे बि वञनि नथा ॾियनि, है न। त छो बाबा असांखे चवनि था इन करे न, जीवन में ॾाढो सोचे सम्झी करे हलो, वरी न त माण्हू खे पश्चाताप थो करिणो पए। हा, ऐं हर हिकु ॻाल्हि असां अगरि ॿारनि खे कुझु सेखारियूं था या कंहिंखे बि कुझु सेखारियूं था, या चलो ससु ई नुंहं खे कुझु सेखारींदी त उहो सोचे जॾहिं हिन जी उमिरि जी मां हुयमि, जॾहिं मां नंढी नंढी आई हुयमि त मां छा कंदी हुयमि, है न। त मूंखे एॾो अकुलु हुयो। उहो त धीरे धीरे माण्हू सिखण वारो जल्दी सिखी वेंदो। ॾिसो, सिखण वारो माण्हू, सम्झण वारो माण्हू जल्दी सम्झी वेंदो आहे। न सिखण वारो, न सम्झण वारो, या देरी सां सिखण सम्झण वारे खे माण्हू तव्हां केतिरो बि सम्झायो, उनजो जॾहिं उहो दिमाग़ु, ॾिसो कोई ॻाल्हि थींदी आहे न, असांखे पहिरियों सम्झ में न ईंदी आहे, पोइ ईंदी आहे, है न। असां ख़ुदि खे ई ॾिसूं, कई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि न जीवन में, जीअं सम्झो माण्हू रोटी ठाहींदो आहे, रोटी ठाहिणु सिखंदो आहे त पहिरियों हुनखे रोटी ठाहिण में ज़्यादा टाइम लॻंदो आहे। धीरे धीरे सिखी हुनखे टेक्निक ईंदियूं वेंदियूं आहिनि। पोइ सोचंदा आहिनि हा पहिरियों मां बि हीअं ठाहींदी हुअमि, हाणे मूंखे हीअ टेक्निक अची वई आहे त हीअं ठाहियो, टेस्ट बि उहो ईंदो, झटि बि ठही वेंदी। त इंसान धीरे धीरे सिखंदो आहे, धीरे धीरे हुनखे टेक्निक ईंदी आहे, भई हीअं करूं, है न। त बाबा असांखे चवनि था इन करे न, कंहिंजो दिमाग़ु जल्दी खुली वेंदो आहे,
कंहिंजो दिमाग़ु देरि सां खुलंदो आहे। जीअं सोचो अॼु कोई ॿार हूंदा आहिनि, हाणे हुननि जे स्कूल जो पढ़ण जो टाइम आहे, त हाणे हुननि खे पढ़ाई सम्झ में न ईंदी, वैल्यू न हूंदी, या सम्झो कोई पढ़णु चाहे बि लेकिन हुनखे सम्झ में नथी अचे, हुनजी बुद्धि में नथो घुसे। पोइ जॾहिं वॾो थींदो न, पोइ शादी करण खां पोइ माण्हुनि खे लॻे थो मां बि पढ़ायां, है न। त इहे ॾिसो, ऐं हुन खां पोइ अगरि उहो पढ़णु बि चाहे, हीअं न शादी खां पोइ न पढ़ी सघंदा आहिनि, पढ़ी सघंदा आहिनि माण्हू, वॾो थी करे बि ॾाढी कुझु माण्हू। अॼु हिकु किताब ई ॾिसो, हिकु ॿार हाणे हिन साल उहा ई चीज़ पढ़ंदो, वरी ॿिए साल पढ़ंदो, वरी 3 साल, पोइ चवंदो आहे हा हाणे मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में आई आहे, हिन जो अर्थ इहो आहे। त धीरे धीरे इंसान जो दिमाग़ु खुलंदो आहे, कंहिंजो दिमाग़ु जल्दी खुली वेंदो आहे, कंहिंजो दिमाग़ु कंहिं ॻाल्हियुनि में देरि सां खुलंदो आहे। मतिलबु सोचो, कंहिंजो दिमाग़ु पढ़ाई खे सम्झी थो सघे, घर जे कमकार खे नथो सम्झी सघे, या कंहिंजो दिमाग़ु घर जे कम आदि खे नथो सम्झी सघे, ॿाहिरां जी आलतू फालतू ॻाल्हियूं सम्झी थो सघे। हर हिक जे दिमाग़ जे मथां आहे, है न, हर हिक जे दिमाग़ जे मथां आहे, कंहिंजो दिमाग़ु कहिड़ी चीज़ खे सम्झी थो सघे, है न। अगरि हर इंसान इहे सम्झी वञे ऐं हुन व्यक्ति खे हुन रीति ई जीवन में हलाए, अॼु अगरि तव्हांजे घर में घणा ॼणा बि माण्हू हूंदा, है न, कंहिंजो दिमाग़ु कुझु सम्झण में होशियारु आहे, कंहिंजो दिमाग़ु कुझु सम्झण में होशियारु आहे, कंहिंजो दिमाग़ु कुझु सम्झण में होशियारु आहे। म्यूट बटन दबालो। त अगरि असां सोचूं भई असांजे घर में एतिरा माण्हू आहिनि, हिन जो दिमाग़ु इन में सुठो आहे, हिन जो दिमाग़ु हिन में सुठो आहे, हिन जो दिमाग़ु हिन में सुठो आहे, हिन जो दिमाग़ु हिन में सुठो आहे, ऐं सभु इन रीति सम्झी करे हलनि भई असां सभिनि जो दिमाग़ु हिन में सुठो आहे, ऐं हुन अनुसार ई हलनि घर में हिक ॿिए सां, है न। सम्झो कंहिंजी नुंहुं घर जो कमु नथी करे, ऐं हुनखे केतिरो बि सेखारियो, हू पंहिंजे घर खे साफ़ु सुथिरो नथी रखी सघे, त हिन में उहा नुंहुं ख़राबु न आहे, हुनखे सफ़ाई न आहे, हीअं न, मतिलबु हुनजी बुद्धि हिन ॻाल्हि खे सम्झी नथी सघे कि घर बि साफ़ु सुथिरो रखिणो खपे ऐं कीअं रखिणो खपे। चलो ठीकु आहे, उनजी बुद्धि छा ॻाल्हियुनि खे सम्झी थी सघे, कुझु त हूंदो सुठो, है न। उनखे जाचो भई ठीकु आहे, मुंहिंजी आहे त नुंहुं आहे, लेकिन हिन जी बुद्धि इहे कहिड़ो कमु सुठो कंदी आहे, कहिड़ी ॻाल्हि हिनखे सुठी रीति सम्झ में ईंदी आहे, है न, कुझु त हूंदो, है न। इन रीति तव्हां घर खे ठाहे सघंदा आहियो, है न। इन रीति हिकु नुंहुं बि घर में टिकी सघंदी आहे, हिकु ससु बि नुंहुं सां ठही सघंदी आहे, हिकु ॾेराणी वेराणी बि पंहिंजी ॾेराणी जेकियूं बि आहिनि घर में हूंदियूं आहिनि न, 2-3 नुंहुं, कोई ॾेराणी वेराणी जो बि हूंदी आहे, उन्हनि जी ननंद जो बि आहे, ससु सहुरो ॾेर वग़ैरह जो बि आहे, भाउ भेण, पति पत्नी, अगरि हर हिकु इहे सम्झी वञनि, माउ बाप, ॿार ऐं माउ बाप बि सम्झी वञे, हा भई हिन असांजे हिन ॿार जे दिमाग़ु हिन में ॾाढो सुठो, हिन में हीअं न चइबो हा तुंहिंजो दिमाग़ु हिन में त ॾाढो सुठो थो हले, हिन में त नथो हले, है न। ॿारनि खे माण्हू झटि थो चए, लेकिन ख़ुदि खे नथो ॾिसे, है न, ख़ुदि जी पोइ ॿिया बुराई करंदा। हिकु माउ पंहिंजे ॿारनि खे चईंदी, हिकु ससु खां पुछो त नुंहुं जी 10 बुराइयूं ॿुधाए छॾंदी, हिकु माउ खां पुछो त ॿारनि जी 10 बुराइयूं ॿुधाए छॾंदी, मतिलबु हर हिक ॿिए जी बुराई ॿुधाइण में एक्सपर्ट आहे। मतिलबु बाबा चवनि था कैची जो कमु ज़्यादा था करनि माण्हू, है न, डस्टबिन जो कमु ज़्यादा था करनि। जीअं डस्टबिन में कचिरो पईंदो आहे न, त हर हिक जी बुद्धि जीअं डस्टबिन थी वई आहे, सभिनि जी बुद्धि में इहो पतो आहे कि हिन में कहिड़ी ख़राबी आहे, जो ख़राबु चीज़ूं डस्टबिन में फिटी कंदा आहिनि। त पंहिंजे बुद्धि खे डस्टबिन न ठाहियो, है न, पंहिंजी बुद्धि खे असांखे डस्टबिन न ठाहिणो आहे।
असांजी बुद्धि छा हुजणी खपे, सोने जो बर्तन, है न। त इन करे भले असांखे उन्हनि जी बुराइयुनि जे बारे में पतो आहे, भई हिनखे ज़िद आहे, हिनखे इहो आहे, लेकिन त बि अगरि असांजी बुद्धि में पहिरें नंबर में हुजिणो खपे कि हा मुंहिंजी हीअ नुंहुं हिन में होशियारु आहे, मुंहिंजी हीअ नुंहुं हिन में होशियारु आहे। मतिलबु अगरि असां भॻवान जो ॿारु चऊं त ॾाढो ई सुठो आहे, मुंहिंजी नुंहुं न चओ हीअ भॻवान जो ॿारु हिन में होशियारु आहे, हीअ भॻवान जो ॿारु हिन में होशियारु आहे, या हीअ आत्मा हिन में होशियारु आहे, हीअ आत्मा हिन में होशियारु आहे। त छा थींदो आहे, असांखे असांजो मन शांति थी वेंदो, मन शांति थी वेंदो। अगरि तव्हांखे कंहिंजे लाइ बि ज़्यादा टेंशन थींदी हुजे न, कोई तव्हांजो चयो नथो मञे या सोचो था कीअं थींदो, छा थींदो, कीअं कंदो, मूंखे त ॾाढी टेंशन थी थिए। सम्झो कंहिंजी माउ आहे, है न, अञा उनजा ॿार सेट न थिया अथसि ऐं मां मरण ते आहे, मतिलबु उनजो शरीर बीमार आहे, उहो शरीर छॾण वारी आहे, त मूंखे त टेंशन थींदी न, मुंहिंजा ॿार अञा सेट न थिया आहिनि, मुंहिंजे हिन ॿार जो छा थींदो, मुंहिंजे हिन ॿार जो छा थींदो, है न। उहा अगरि सोचे भई इहे त सभु आत्मायूं आहिनि, मां त हिननि खे शरीर ॾिनो आहे, चलो हीअ आत्मा जी इहा विशेषता आहे, हीअ त जीवन में हली हलंदी, हिन में ठीकु थी वेंदी, हीअ हिन ॿार में हीअ विशेषता आहे, हिन ॿार में हीअ विशेषता आहिनि, चलो सर्व जो भलो थिए सभिनि जो, सभु पंहिंजो जीवन सुठी जीअनि, सभु पंहिंजे भॻवान जी आत्मायूं भॻवान खे ॾेई करे ख़ुदि आराम सां शांति सां शरीर छॾे सघंदी आहे, है न। त इन करे बाबा असांखे ॾिसो इहे सभु ज्ञान जी ॻाल्हियूं ज़रूरी हूंदियूं आहिनि। हीअं न कि ॾाढो मुश्किल आहे, ॾाढो मुश्किल आहे, कई माण्हू चवंदा आहिनि ॾाढो मुश्किल आहे, ईअं कीअं, पर तव्हांजो त कुझु आहे ई न। तव्हां जंहिंखे पंहिंजा माउ पीउ भाउ भेण पति पत्नी ॿार ससु सहुरो करे वेठा आहियो, उहो त तव्हांजा आहिनि ई न, है न। तव्हां त सिर्फ़ु ॿारनि खे शरीर ई ॾिनो, है न, त उहो त देह जा संबंधी आहिनि, देहिक संबंधी आहिनि। अॼु अगरि तव्हां सोचंदा हो कि मुंहिंजो उन्हनि जे बिना छा थींदो, है न, त कल्ह त हर हिक खे शरीर छॾणे वञिणो ई आहे, पोइ तव्हांजे बिना हुननि जो छा थींदो, हीअं हर हिकु सोचे, पर केरु कंहिंखे खाराए थो छा, कोई बि नथो खाराए। अॼु माउ पीउ चए अगरि असां ॿारनि खे खारायूं त न, तव्हांजा ॿार पंहिंजे भाग्य जो था खाइनि, है न। छा पतो तव्हांजा अगरि ससु सहुरो न हुजे त तव्हांजा ॿार ई पिछले जन्मनि में ससु सहुरो हुजनि तव्हांजा, ऐं उहो ई हाणे तव्हांजा ॿार ठही विया आहिनि, त उन्हनि तव्हांखे पालियो, हाणे तव्हां उन्हनि खे पालो था, बराबरि आहे, बराबरि आहे न, है न। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे कॾहिं न सोचणो आहे कि मुंहिंजे बिना हिननि जो छा थींदो, न। उन्हनि जी क़िस्मत में, उन्हनि जे भाग्य में जो कुझु बि आहे उहो तव्हांजे थियण सां बि थींदो, तव्हांजे न थियण सां बि थींदो, है न। उन्हनि जे भाग्य में जो कुझु बि लिखियलु आहे न, उहो तव्हां आयो त बि थींदो, न आयो त बि थींदो। ईअं न सोचो मुंहिंजे कारण मुंहिंजे ॿारनि जो एॾो सुठो जीवन थियो आहे, उन्हनि जे भाग्य में जो लिखियलु आहे, जेतिरो लिखियलु आहे उहो थींदो। पर अगरि वो हिन जन्म में ॿियो सुठो कर्म करनि त ॿियो ज़्यादा सुठो थी वेंदो, ॿियो अगरि बुरो कर्म कनि त बुरो थी वेंदो, इहे हिननि जे मथां आहे। ऐं माण्हुनि जी अगरि उनखे दुआयूं मिलनि थियूं त उनखे उहो प्राप्ति थींदी ई सही। तव्हां हिक जे कारण न, ॾाढनि जे कारण बि हुनखे उहो सभु प्राप्त थींदो जो थियणो आहे, जो हुनजे भाग्य में लिखियलु आहे। इन करे कॾहिं बि असांखे इन सोचणो आहे कि मुंहिंजे बिना हिननि जो छा थींदो, इहे कीअं रही पाईंदा। थोरो समय लॻंदो आहे इंसान खे, ही त ॾिसो वैसे बि अगरि अॼुकल्ह ॿार ॿाहिरि पढ़णु वञनि था त वेंदा आहिनि, त हिकु बार निकितो त बसि वियो, ॾाढी मुश्किल सां वापसि ॿार पंहिंजे घर ईंदा आहिनि, पोइ उन खां पोइ पढ़ाई कंदा, पोइ जॉब कंदा, पोइ उते ई शादी न करे छॾनि,
इहो बि आहे। हिकु बार छोरी निकिती त बसि न, हुन खां पोइ त पढ़ी लिखी जॉब करे तव्हां हुनखे शादी कराए मोकिले छॾंदव, है न। त हिन करे बाबा असांखे चवनि था कॾहिं बि असांखे हिन सोचणो आहे की मुंहिंजे कारण हिननि जो भलो थो थिए। हर हिकु पंहिंजे भाग्य जो खाईंदो आहे, हर हिकु माण्हू कर्म करे थो। ईअं न सोचो की असां हिननि खे कमाए था खारायूं, असां इहे सभु हिननि खे करे ॾिनो। अॼु तव्हां करे ॾियो था, पिछले जन्मनि में हुन बि कयो हुनई, या अॻियां हली तव्हांजो कंदा बुढ़ापे में। ॾिसो अॼु हिकु माउ पीउ ॿार खे कीअं थो पाले, तव्हां घर घर में ॾिसो हिकु माउ पीउ ॿार खे कीअं थो पाले, है न। त अगरि उहो जेतिरो सुठी रीति, जेतिरो सोचे सम्झी करे उनखे पालंदो, उनखे घड़ी घड़ी ईअं न चओ ॿारनि खे ॾिस तुंहिंजे लाइ असां एॾो करूं था, तूं त बि ईअं थो करें, असांजो चयो नथो मञे। हिकदमि निस्वार्थ भाव सां उन्हनि खे पालो, निस्वार्थ भाव सां। हा, चइण में भले असां थोरो उन्हनि खे अहसासु ॾियारण लाइ, लेकिन अंदरि असांजी भावना न हुजणी खपे कि मां हिन जे लाइ एॾो करां थी, मां पंहिंजे ॿारनि खे ईअं कयो। इहे त ॾिसो ख़ुशी थींदी आहे। अॼु तव्हां हिकु ॿार खे सुठी चीज़ ठाहे ॾियो, उहो खाई करे ख़ुशि थींदो आहे, त हुनजी दुआयूं मिलंदियूं, हुनजी अंतरात्मा जी दुआयूं मिलंदियूं आहिनि, है न। उहो भले ई चए थैंक यू मम्मी, थैंक यू पापा, तव्हां चओ असां माउ पीउ हिन जा आहियूं इन करे, लेकिन उनजी आत्मा ख़ुशि थींदी। अॼु ॿार सां वेही करे तव्हां खेॾंदव, ॿार सां वेही करे तव्हां कुझु सुठी ॻाल्हियूं, हुनजी भले वो ट्यूशन वञे, लेकिन तव्हां बि हुनजी पढ़ाई जे बारे में हुनखे हा ईअं सम्झायो करो, या ॿियो कोई ॻाल्हियूं करो, या हुन सां थोरो शांती सां टाइम स्पेंड करो। अॼु माउ पीउ वटि टाइम आहे शांती सां ॿारनि सां ॻाल्हाइण जो? हुननि खे पंहिंजी टेंशन, अधु त पंहिंजी टेंशन, अधु फ़ोननि जी टेंशन, अधु त दिमाग़ु हेॾे होॾे फिरंदो रहंदो, त किथे ॿारनि सां शांती सां वेही करे ॻाल्हाईंदा। त तव्हां कंहिंखे ख़ुशी था ॾियो, कंहिंखे बि नथा ॾियो, त तव्हांखे दुआयूं कीअं मिलंदियूं? न, अॼु ॿार सां गॾु असां वेही करे खेॾूं, उहो केॾो ख़ुशि थी वेंदो आहे। ॿार खे सुठी सुठी चीजूं ठाहे करे खाऊं, ख़ुदि बि उहो बि खाए, केॾो ख़ुशि थी वेंदो आहे, है न। हिकु ॻाल्हि खे पकिड़े न वियो, त इहे ॿियो कंहिंखे ख़ुशी न ॾियो। पंहिंजे घर में हिक ॿिए खे, चलो कंहिंखे कुझु खाइण सां ख़ुशी थी मिले त चल ठीकु आहे, हुनखे ठाहे ॾे, हुन सां बि हुनखे ख़ुशी मिलंदी, है न। माण्हू बोझ वश कमु कंदो आहे न, त माण्हू चए अरे मां ॾाढी थकिजी पई आहियां, है न। त हिन सां असांखे दुआयूं न मिलंदियूं आहिनि, त ख़ुशी न मिलंदी आहे। इन करे बाबा असांखे चवनि था जीवन में सदा यादि रखो कि असांखे सदा पंहिंजे जीवन में हल्को थी करे रहणो आहे, ॾाढो मिठो थी करे रहणो आहे, ॾाढो सुख शांती सां रहणो आहे। घटि ॻाल्हाइणो आहे, मिठो ॻाल्हाइणो आहे, घटि ॻाल्हाइणो आहे ऐं मिठो ॻाल्हाइणो आहे। अच्छा, मीठी मीठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे पवित्र प्यार जी पालना द्वारा सर्व आत्माएं पवित्र प्यार जी पालना द्वारा सर्व के स्नेह जे सूत्र में बांधण वारा मास्टर स्नेह जी सागर ठहो। बाबा असांखे चवनि था कि जीवन में हमेशह असांखे परमात्मा सां बुद्धि योग जोड़े करे रखिणो आहे, छो परमात्मा हिकु स्नेह जो सागर आहे। त सागर सां जॾहिं असां जुड़ी करे रहंदा आहियूं त सागर समान ई थी वेंदा आहियूं न, है न। त इन करे बाबा चवनि था कि हाणे विश्व जी आत्माउनि खे छा खपे? सचो स्नेह खपे, निस्वार्थ स्नेह खपे। त ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करे सर्व की ईश्वर जे स्नेह जे सूत्र में ॿंधी वठो।
है न। सर्व सां सुठी रीति संबंध में अचो। स्लोगन आहे संकल्प बोल ऐं समय। संकल्प बोल समय गुण ऐं शक्तियूं। संकल्प बोल समय गुण ऐं शक्तियुनि ये खज़ाना हूंदा आहिनि आत्मा जा। संकल्प बोल समय गुण ऐं शक्तियूं ये खज़ाना आहिनि आत्माउनि जा खज़ाना आहिनि इहे। त हिननि खे वेस्ट न करो, मतिलबु फालतू सोच में पंहिंजे संकल्प शक्ति खे वेस्ट न करो, फालतू बोल में पंहिंजे संकल्प शक्ति खे वेस्ट न करो, फालतू समय वेस्ट न करो, गुणनि खे वेस्ट न करो। पंहिंजे हर कर्म द्वारा गुणनि जो दान करो। पंहिंजी शक्तियूं आत्मा जी जो शक्तियूं आहिनि उन्हनि खे वेस्ट न करो, है न। सहन, इहे न मूंखां सहन नथो थिए, सहन करो, सहनशील ठहो। जेतिरो भॻवान खे यादि करे सहन कंदव न हर चीज़ खे, जेतिरो हुनखे सहन करणु मतिलबु कि हर नेगेटिव ॻाल्हि खे बि सुठे में परिवर्तन करणु। ऐं जॾहिं बि कुझु थिए थो त उहो भॻवान खे ॾेई छॾियो, त तव्हांखे लॻंदो ई न मां सहन थी करां। ओतिरी असां में शक्ति वधंदी आहे। लेकिन ईअं सहन न करो, सम्झो तव्हांखे मन में ॾाढा वीचार था अचनि, तव्हां चुप त वेठा आहियो लेकिन मन शांति न आहे, त कंहिंखे न कंहिंखे ॿुधाए छॾियो, है न। लेकिन जेसि ताईं तव्हांजो मन ऐं मुख शांति आहे, सहन करणु मतिलबु मन बि शांति मुख बि शांति। ऐं असां ॿियो ई हुनजे लाइ माण्हू जे लाइ सुठो सोचूं, है न। अगरि तव्हांखां इहे नथो थिए त भॻवान जे अॻियां पूरी ॻाल्हियूं ॿुधायो, है न। भले ॿिए कंहिंखे न ॿुधायो, लेकिन तव्हांखे जेतिरो समय बि उहो ॻाल्हि ख़तमु नथी थिए न, तव्हां भॻवान खे वेही करे जे कलाक फ़ोननि ते ॻाल्हाईंदा न माण्हू, हीअं कलाकु वेही करे भॻवान सां ॻाल्हायो, पोइ हुन हीअं चईं तॾहिं खां मुंहिंजो दिमाग़ु ॾाढो ख़राबु आहे, मूंखे ॾाढो बुरो लॻियो, हीअं थियो, है न। त हिन सां छा थींदो, असांजे मन जी ॻाल्हि सर्वशक्तिवान वटि वेंदी, त जंहिंजी बि ॻाल्हि आहे हुनजो बि भलो थींदो, असांजो बि भलो थींदो, है न। अगरि सम्झो हुनजो बुरो थी वियो त ईअं न सोचिजो कि भॻवान बुरो कई, ये त कर्मनि जी गति आहे न। ठीकु आहे। त बाबा चवनि था जेतिरो संकल्प बोल समय गुणनि जी शक्तियुनि जे खज़ाने खे जमा कंदो ओतिरो परमात्मा जो सहयोग मिलंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।